अॼु 14 रात आहे, पर आसमान ते झोड़ आहे, तंहिंजे करे चंड निकिरी न सघियो आहे ऐं मुकमल नमूने सां आसमान ढकियल आहे। असां हिते दुबी में आहियूं। दुबी जेको हिते वहीद जिसकाणी, कबीर जिसकाणी, उनजे दावत ते आया आहियूं ऐं हिते साईं अली हसन काज़ी साहिब बि साण आहे ऐं ॿी संगत बि साण आहे ऐं तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो आहे। हिन वक़्तु मां पंहिंजे उन जेका कमिरो आहे जंहिंमें महफ़िल थिए थी पई, महफ़िल मूसीक़ी, उनखां ॿाहिरि निकिरी आयो आहियां ऐं मुंहिंजे साम्हूं वसी भिटूं जेके आहिनि ऐं उते थुॿा आहिनि ऐं थोरा थोरा परे परे को वणु नज़र अचे थो पियो ऐं साम्हूं जेको आहे सो ईअं वारी जा वॾा दड़ा आहिनि, ईअं जबल टाइप, उहे बि नज़र अचनि था पिया जिते थोरी रोशनी बि आहे। ऐं अॼु थधिकार आहे, छाहे त अॼु सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते बरसाति पई ऐं उन बरसाति जे करे थोरी घणी थधिकार बि आहे, पर झुड़ हुअण जे करे अॼु थधि थोरी घटि आहे। ऐं त हिते ई हिकिड़ो अजब नज़ारो आहे ऐं जॾहिं माण्हू हिकिड़े कॉर्पोरेट वर्ल्ड मां या हिकिड़े अहिड़े इलाइक़े मां जिते सॼो ॾींहुं जेका आहे सा माण्हू मशीन वांगुरु ज़िंदगी गुज़ारनि ऐं उन मां निकिरी करे जॾहिं माण्हू हिकिड़े अहिड़े पासे थो अचे पियो जिते इन क़िस्म जी को बि गोड़ शोर न आहे, न ट्रैफ़िक आहे, न गाॾियूं आहिनि, न हॉर्न आहिनि, न टीवी आहे, न कुझु आहे, त उते हिकिड़ो उनजो हिज़ पंहिंजो आहे, नेचुरल या जेको फितरी ऐं कुदरती तरह सां सॼो नज़ारो आहे जेको हिते हाणे पसार थो पियो। मां हिते पसार थो कयां पियो ऐं उन भिटुनि ते चढ़ां थो पियो ऐं पोइ हिते कमरे में महफ़िल मूसीक़ी बि हले थी पई, जंहिंमें असांजा 2-3 ॼणा
धन धारे धार कयाऊं बरी न धरूं धन धन धारे धार कयाऊं बरी न धरूं धन मास गनी जो मकरू खीर न पीता हूँ मलीर मारा मलीर मारा लुत्फ सान लतीफ चवे मालिक तो इहो ज़बरदस्त आहे। जिते आवां छॾियो उते आईं जिते आवां छॾियो उते अखियूं अब्दुल लतीफ चवे माग न मटाईं बेदरवा छाईं कठी हाँ